बिजली जे वापेदारनि ते 967 अरब रुपयनि जो बार विझण जूं तयारियूं। बिजली जी विर्छ कंदड़ 6 कंपनियुनि ईंदड़ माली साल लाइ दरख़्वास्तूं नेपरा में जमा कराए छॾियूं। नेपरा दरख़्वास्तनि ते ॿुधणी 2 अप्रैल ते थींदी। नौकोट वासी नौजवान इंजीनियर कराची में फौरन हथा क़त्ल। नौकोट के सीनियर नायब सदर शफ़क़त क़ाइम ख़ानी जो नौजवान पुट इंजीनियर शोएब शफ़क़त क़ाइम ख़ानी मदीर कैंट कराची वारे इलाइक़े में फौरन जी फायरिंग में क़त्ल थी वियो। छीनी जे काछे वारे इलाइक़े वासी 2 ॾींहनि खां गुम थियल नीगर जो शाख मां लाशत 5 वरीअ जो गफ़ार शाणी जो गोलाबाद शाख में ॿुॾल हालत में लाश मिलियो। पोती नीगर जे पीउ मौसर पुट जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। शेख बिरक्यू बरसा कड़क से भरियल मज़दा गाड़ी कल्टी। एक मज़दूर दबजी फोत। कोट इस्माइल मेहरानी में हादसे में मज़दूर आज़म ज़हूर दबजी फोत थी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी विया।